अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह सलातु वस्सलामु अलैका रहमतल लिल आलमीन। सवाल कयो वियो आहे अयाज़ खां। उहो तो चए त छा जन माण्हुनि जी ख़बर आहे त उन्हनि जी कमाई व्याज ते मुश्तमिल आहे, छा उन्हनि खां दीनी कम लाइ ताउन घुरी सघिजे थो? उन मां मस्जिद मदरसे मीलाद उर्स या ॿियनि दीनी कमनि ते ख़र्च करण छा हुकुम आहे? हिन जो सवाल इहो आहे त जेको शख़्स व्याज खाए थो, व्याज वठे या व्याज ॾिए थो, त उन खां कंहिं दीनी कम में ताउन वठी सघिजे थो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आमतौर ते जेके वापारी हूंदा आहिनि उन्हनि जा माल मखलूत हूंदा आहिनि, यानी हलाल ऐं हराम मिलियल हूंदो आहे। पोइ इन जूं ॿ सूरतूं आहिनि। पहिरियों जेकॾहिं पक आहे त इहो जेको माल ॾेई रहियो आहे उहो हराम जो आहे, या इहा पक आहे, इल्मु आहे, पकी ॻाल्हि आहे त उनजो जेको बि माल आहे पूरो जो पूरो हराम जो आहे, या उहो पाण ॿुधाए थो त हीउ जेको माल मां अव्हांखे ॾियां थो इहो हराम जो आहे, त इन सूरत में उन खां वठी ऐं दीनी कमनि में इस्तेमालु करणु जाइज़ न आहे। ऐं ॿी सूरत इहा आहे त माल जो मखलूत आहे, यानी हलाल ऐं हराम गॾु आहे, ऐं ख़बर बि न आहे त हिन जो माल हीउ जेको ॾेई रहियो आहे, ताउन करे रहियो आहे, इहो हलाल जो माल आहे या हराम जो आहे। जेकॾहिं इहा ख़बर न आहे त इन सूरत में जाइज़ थी सघे थो, उन खां ताउन वठी सघिजे थो। जीअं फतावा हिंदिया जे अंदरि मौजूदु आहे, इमाम मुहम्मद रहमतुल्लाह ताला जो कौल नक़ल थो फरमाए। इमाम मुहम्मद रहमतुल्लाह ताला थो फरमाए त बिही नअख़ुज़ु मा लम नअरिफ शैअन हरामन बिअैनिही, जेसी ताईं पक नथी थिए, हराम बिअैनिही जी ख़बर नथी पए, तेसी ताईं उन जो माल वठी सघिजे थो। यानी इहा मालूम थी वञे त हीउ हराम जो माल आहे, इहा पकी ख़बर हुजे त उन सूरत में सिर्फ़ु नाजाइज़ आहे। बक़ाया जेकॾहिं शक आहे त शक जे बुनियाद ते उन खां ताउन वठी सघिजे थो। रही ॻाल्हि एहतियात जी, एहतियात इहो आहे त अहिड़े माण्हू खां बचणु घुरिजे, उन खां ताउन न वठणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।